शिकारपुर जी सूंहं जे लाइ त मां सम्झां थो त खोड़ किताब लिखियल आहिनि, पर शिकारपुर जे लाइ मां इहो चवंदो आहियां त उते जे माण्हुनि जे लाइ त शिकारपुर जा माण्हू जेके आहिनि जेतिरा पाण सुहिणा आहिनि, सुहिणा कपिड़ा पाईंदा आहिनि, तबियत में माशूक आहिनि, आशिक़ न आहिनि। यानी शिकारपुर खे ठाहिण वारा सुधारण वारा घटि आहिनि, या आहिनि तो ॿाहिरि हलिया विया आहिनि। उन्हनि में लॻभॻि मां बि शामिलु आहियां जो शिकारपुर छॾे आयासीं, नंढा हुआसीं त जेको मोह शिकारपुर में ॾिठोसीं। शिकारपुर में जीअं असां सम्झो त अखियूं खोलियूं त अदा अमनदोश वठी वेंदो हो मुख़्तलिफ़ दरगाहनि ते, वियासीं, कादिर पीर हूंदो हो, उन ते राग थींदो हो, पंहिंजो साईं शाह साहब हो, दौलत शाह हो, ॻाईंदा हुआ हुते, रेडियो जा फ़नकार बि हुआ हुते। पोइ हेॾां हाजी लतीफ़ शाह ते राग थींदो, मंशर शाह ते राग थींदो। नंढा हुआसीं त राग ॿुधंदा हुआसीं, त उन ज़माने में असांजो जेको तसवुर हो उहो राग जो, उन्हनि खे ॿुधी बि हिकिड़ो ख़्यालु थींदो त असां वेझे करे ॻाए सघूं या ॻाए सघूं था। त उहो घर में बाजो हो त बाजे ते रूं रूं कंदो हुउसि। पहिरीं त ॾाढी मछड़ा वछड़ा मिलंदा हुआ, पर पोइ आहिस्ते आहिस्ते हुननि चयो त बाबा हाणे इहो जेकॾहिं ॻाइणु चाहे थो या ॻाए थो त भले तूं हिनखे छॾियो त ॻाए। सो शुरूअ में जेको मूं ॻायो हुउसि उहो हुन में स्कूल में मूं ॻायो हो, उहो मूंखे यादि थो अचे, उहो हुयो छो मुंहिंजो रूह रंजायो थी, मोकल ॾे त मलीर वञा। हाणे उहो मूंखे ख़बर न आहे त उहो लतीफ़ साईं जो कलाम आहे या न, पर उन महिल उहो ॾाढो मशहूरु हूंदो हो, तव्हांखे ॿुधायां थो। छो मुंहिंजो रूह रंजायो थी, छो मुंहिंजो रूह रंजायो थी, मोकल ॾे त मलीर वञा मां, छो मुंहिंजो रूह रंजायो। हाणे उहे ॿोल मूंखे एतिरा यादि नथा अचनि। स्कूल में मूं इहो कलाम ॻायो, नंढो हुउसि तॾहिं। हाणे ज़ाहिर आहे हिन महिल बि उते मुंहिंजो पको सुर कोन्हे, साल थिया नंढे हूंदे ॻायोसीं, उन महिल बि कचिड़ो कचिड़ो आवाज़ु हूंदो। ॿियो उन सां गॾु वरी ॿियो हिकिड़ो कलाम ख़ासि तौर ते स्कूल जी जेका 100 साला जशन थियो, उन में असांजो शिकारपुर जो गौस बख़्श संजराणी हो, हीअ असांजे अॼु जे जेको आर्टिस्ट आहे तुफ़ैल संजराणी, उनजे वालिद, उहो बेंजो वॼाईंदो हो ॾाढो सुठो, ऐं उस्ताद मोहम्मद जुमन जो शागिर्द हो। उहो बेंजो वॼाईंदो हो। पोइ उन चयो त हू ॻायूं था, ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फ़सानो। त मूं चयो त हाणे तव्हां ॻायो त मां ॿुधां, पोइ मां यादि कंदुसि, पोइ ॻाईंदुसि। पर उन खां अलावा मूंखे उनजो माई अलाह रखीअ जो हिकिड़ो कलाम हूंदो, दिलि दस्त चढ़ी वई दिलबर जे, मूंखे आणण थी साणंगी। हाणे मूंखे उहो ज़हन में ईअं नथो अचे त कीअं हो, दिलि दस्त चढ़ी वई, मूंखे उहो बिल्कुलु यादि नथो अचे, सफ़ा नंढड़ो हुउसि मां। दिलि दस्त चढ़ी वई दिलबर जे, मूंखे आणण थी त आणंगी। हिकिड़ी इहा हुई, ॿी असांजी हुनजी काफ़ी हुई, असांजी भेण ॻाईंदी हुई, उहा बि खोड़ अहिड़ी ज़ाहिर ज़मानो गुज़रियो आहे उन में, इन ॻाल्हि खे बि कयो अथव क़ैद रमज़न सां। उहो कयो अथव क़ैद रमज़न सां, कयो अथव क़ैद रमज़न सां, ला 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 ला। इहो उन महिल ॾाढो दर्द सां ॻाईंदो हुउसि, यादि बि हूंदो। पोइ वरी थोरे अरसे खां पोइ जॾहिं असां रेडियो ॿुधणु आयासीं या रेडियो में पाण बि ॻाइणु शुरू कयोसीं या टीवीअ ते आयासीं, त उन में वरी पोइ इहो कलाम ॿुधो हिनजे रुबीना जे आवाज़ में। उहो रुबीना वरी हू चयो, अची लालण लटमिया मुय जो लोड़ लखनि में। इहो मूंखे ॾाढो वणंदो, छाकाणि त नंढे हूंदे मूं जॾहिं इहो ॻायो न, त उन जी तर्ज़ साॻी हिकिड़ी तर्ज़ आहे। थी सघे थो असांजे हिननि बुज़ुर्गनि जेके हैदराबाद रेडियो वारा हुआ, उन्हनि इहा तर्ज़ ॿुधी हुजे, अलाह रखीअ जी तर्ज़ खे वरी हिननि डाइवर्ट कयो हुजे हिन में, पर मूंखे ॾाढो वणंदो आहे। ख़ान खथूरिया है रियो, ख़ान खथूरिया है रियो, मुँह में साबुण छटला, अच लालण अच मियां मुय जो लोड़ लखन में।
पहिरियों जेको कलाम वले रखी ॻायो इहो फ़क़ीर ग़ुलाम अली ज़ंगेजे जो कलाम हो ऐं हीउ कलाम जेको हो इहो शाह लतीफ़ जो अची लालण लटनी आहे ऐं ईअं थियो घणो करे त रेडियो ते जेके असांजा उस्ताद मास्टर न्याज़ हुसैन हो उन जो सिंध जे दरगाहनि सां वाबस्तगी हुई या उनजो वॾो भाउ फ़िदा हुसैन ख़ान जेको उन जी बि सिंध जे दरगाहनि सां वाबस्तगी हुई ख़ुदि बीबे ख़ान जी या मुराद अली ख़ान जेको सखर में रहियो उन जी बि असांजे सिंध जे सभिनी दरगाहनि सां वाबस्तगी हुई उन जे करे खोड़ कलाम जेको सिंध में आम फ़क़ीर ॻाईंदा हुआ उहो रेडियो ते असांजे रेडियो जे घणनि ई फ़नकारनि खां उन्हनि ॻारायो ऐं जेका सुठी ॻाल्हि आहे तमामु सुठी ॻाल्हि थी ॿियो वरी जॾहिं मां ख़ासि तौर ते मूंखे यादि थो अचे त राग जे सिलसिले में जॾहिं मुंहिंजी वज़ीर आई बाक़ाइदे स्कूल खां पोइ वरी जॾहिं मां आयुसि कॉलेज में आयुसि कॉलेज में बि ड्रामा थिया असांजो भाणे जो हूंदो बदर सुमरो डॉक्टर बदर सुमरो जेको PRC जो चेयरमैन थियो ऐं मुंहिंजे ख़्याल में त सिंधी में पहिरियों माण्हू हो इहो जेको PRC जो चेयरमैन थियो हिन में बॉटनी में हुनजी डायरेक्टोरेट थियल हुई PhD थियल हुई अमेरिका खां करे आयो MPhil करे आयो हो ऐं हिते तमामु वॾे इज़त एहतराम सां हुन तमामु पंहिंजी जॉब कई टंडोजाम में पढ़ियो उहो पहिरीं ॻाईंदो हो सॾु ॾे मेहर यार ऐं सॾु ॾे मेहर यार ॾाढो मशहूरु हूंदो हुनजो ऐं या असांजा भाउर अदार मीरा बख़्श बि हुन में जोड़ में हूंदो उहो वरी ढोलक वॼाईंदो अदार मीरा बख़्श ढोलक वॼाईंदो असांजो भाउ अमन बख़्श वरी बाजो वॼाईंदो पोइ इहो हिकिड़ो जोड़ हूंदो मां हूंदो हुउसि नंढो ज़ारा पुठियां वेठो हूंदो हुउसि पोइ कॾहिं ईअं वेठो कंदो हुउसि या कॾहिं न बि कंदो हुउसि कॾहिं झूटा वेठो खाईंदो हुउसि बहरहाल उहो आहिस्ते आहिस्ते हिकिड़े टोले जी सूरत में उन्हनि सां मां बि ॻंढिजी वियुसि ऐं पोइ वरी अकेलो जॾहिं स्कूल में ॻायमि त वरी अकेले ॻाइण जो वरी वधीक शौक़ु थियो